सियासी जमायतन विच में राब्तन जो सिलसिलो जारी है। ज़रियन मूजिब नून लीग और पीपल्स पार्टी क़यादत विच में गालियों हलंदड़ आहिनि। आसिफ अली ज़रदारी और नवाज शरीफ विच में अॼु मुलाक़ात जो इम्कान है। नून लीग जी तर्जमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त शहबाज शरीफ और आसिफ अली ज़रदारी विच में मुलाक़ात दौरान ॿई पार्टियूं कंहिं बि हतमी नतीजे ताईं नाहिनि पहुची सघियूं। आसिफ ज़रदारी पंहिंजी पार्टी अॻवाननि सां मुशावरत कंदो। नवाज शरीफ मुल्क जी बहितरी लाइ ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कर रहिया आहियूं। हिकु ॿीहर अवां खे आगाह कंदा हलूं। इहा न्यूज़ अहम ख़बर आहे। मरकज़ में हुकूमत ठाहिण लाइ सियासी जमायतनि विच में राब्तनि जो सिलसिलो जारी आहे। ज़रियन मूजिब नून लीग और पीपल्स पार्टी क़यादत विच में ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि। आसिफ अली ज़रदारी और नवाज शरीफ विच में अॼु मुलाक़ात जो इम्कान आहे। नज़ीर गॾोगॾु इहो बि आगाह कंदा हलो, हिन वक़्तु MQM जो पोर्टल आहे। कुछ देर खां पोइ अॼु आसिफ अली ज़रदारी जी बि नवाज शरीफ सां मुलाक़ात जो इम्कान ॿुधायो पियो वञे। इन हवाले सां छा तफ़सील आहिनि? जेको आहे सो मुल्क में जीअं आम चूंडूं थियूं आहिनि ऐं समूरनि सियासी पार्टियुनि तरफ़ां वफ़ाक़ में हुकूमत साज़ीअ लाइ हिक ॿिए सां मुलाक़ातुनि जो जेको सिलसिलो आहे उहो जारी रखियो पियो वञे। इन सिलसिले में कुझु ॾींहं पहिरीं बि जेको आहे सो जीअं चूंड नतीजा आया हुआ त मुस्लिम लीग नून जो सदर ऐं ख़ासि तौर ते अॻूणो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पंजाब जे जेको वॾो वज़ीर हो मुहसिन नक़वी उनजे घर ते जेको आहे सो अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात कई ऐं मुलाक़ात दौरान जेको आहे सो ॿिन्ही अॻवाननि इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कयो त जेकी वफ़ाक़ में हुकूमत साज़ी जेकी कई वेंदी उन में जेको आहे सो असां गॾिजी करे ॿई पार्टियूं जेके आहिनि सो इतफ़ाक़ ज़रिए सां ई जेको आहे सो हुकूमत ठाहींदासीं। ऐं अॼु इन सिलसिले में इन ॻाल्हि जो इम्कान ॾेखारे पियो वञे त अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां मियां नवाज शरीफ़ जी बि जेको आहे सो शाम जो मुलाक़ात जो शेड्यूल अञा हतमी तौर ते न आयो आहे। पर ज़रियनि इन ॻाल्हि जी दावा की आहे त अॼु जेको आहे सो नवाज शरीफ़ ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जे विच में मुलाक़ात थी सघे थी। इन सिलसिले में पीपल्स पार्टी तरफ़ां ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां पहिरीं ई पैगाम ॾेई चुको हो त जेको आहे सो मुल्क जी जेकी चूंड नतीजा जेके आया आहिनि उहा का बि जेको आहे सो मुल्क जी अकेले सिर का बि पार्टी हुकूमत क़ाइमु नथी करे सघे ऐं सभिनी खे जेको आहे सो हिकु गॾियल तौर ते मफ़ाहमती पॉलिसी तहत जेको आहे सो किरदारु अदा करिणो पवंदो त जीअं मुल्क जी ख़ुशहाली लाइ जेको आहे सभु गॾिजी करे किरदारु अदा कयूं। इन सिलसिले में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी इहो बि पैगाम वाज़ह ॾिनो हो ऐं कुझु मीडिया जे नुमाइंदनि सां बि ॻाल्हियूं कयूं ऐं गैर रस्मी गुफ़्तगू में बि वाज़ह तौर ते पैगाम ॾिनो त पीपल्स पार्टी जेको आहे सो न सिर्फ़ु अकेले सिर हुकूमत ठाहे सघे थी, न वरी जेको आहे सो मुस्लिम लीग नून जेको आहे सो अकेले सिर हुकूमत ठाहे सघे थी। इन जे करे असां सभिनी खे जेको आहे सो हिकु प्लेटफॉर्म ते वेहणो पवंदो ऐं मुल्क जे मसइलनि जे हल लाइ जेको आहे सो सभिनी खे पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा करिणो पवंदो। ऐं इन खां अॻु में बि मुस्लिम लीग नून जो जेको सरबराह आहे अॻूणो वज़ीर आज़म नवाज शरीफ़ उन बि जेको आहे सो अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां जेको आहे सो राब्ता कया हुआ ऐं फ़ोन ज़रिए जेके आहिनि सो पैगामात बि हिक ॿिए खे ॾिना हुआ। ऐं नवाज शरीफ़ जे हिदायत ते ई जेको आहे सो शहबाज शरीफ़ अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात कई त जेको आहे सो अचो ऐं गॾिजी वियूं ऐं मुल्क में जेको आहे सो जेकी वफ़ाक़ में हुकूमत साज़ी आहे उनखे बहितर तरीक़े सां जेको आहे सो हलाए करे ऐं हुकूमत क़ाइमु कयूं। छो जो अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी वाज़ह तौर ते पैगाम ॾिनो हो त जेकॾहिं असां हुकूमत साज़ी में वेहंदासीं त पोइ जेको आहे सो जेके हुकूमत जे हवाले सां जेके फार्मूला आहिनि उन्हनि ते जेको आहे सो सभिनी खे जेको आहे सो अमल करिणो पवंदो। ऐं इन सिलसिले में अॼु इहो ॻाल्हि जो इम्कान ॾेखारे पियो वञे त अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ़ ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जे विच में अॼु शाम मुलाक़ात जा इम्कान आहिनि जंहिंमें वफ़ाक़ में हुकूमत साज़ी जे हवाले सां गौर वीचार कयो वेंदो। जी, शाम जो मुलाक़ात जा इम्कान आहिनि। वॾी महिरबानी नज़ीर आगाह करण।